नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे नौशहरोफिरोज़ में ख़बर ॾींदा हलूं त हुरजमाइत जे खलीफे अब्दुलसलाम ॾाहिरी ज़िले सदर फक़ीर गुलाम जान ॾाहिरी राना मज़र इक़बाल फक़ीर तालिब ॾाहिरी रशीद भेण ऐं ॿियनि जी अॻुवाणी में नौशहरोफिरोज़ प्रेस क्लब अॻियां सवें हुरजमाइत जे फ़क़ीरन फंक्शन लीग जे वर्करनि सां गॾिजी पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे चयो त DSP नौशहरोफिरोज़ सिविल कपड़नि में रात जी ऊंदाही में चादर चौथ दीवारी जो तक़दस पामाल कंदे औरतनि ऐं ॿारनि ते सख़्त तशद्दुद करे असांजा 40 माण्हू खंबी वियो आहे, जिन मां 15 ॼणनि खे छॾियो वियो आहे। बाक़ी 25 ॼणा अञा ताईं गुम आहिनि। इन्हनि चयो त SSP नौशहरोफिरोज़ ज़ियाउल लंजार जे चवण ते असां मथां कार्रवाई करे रहिया आहिनि। असां पुरअमन आहियूं। असां हुरजमाइत ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं कयूं पियूं वञनि। हिननि चीफ जस्टिस ऐं ॿियनि आला इदारनि खां शिफ़ाफ़ इंक्वायरी जी घुर कंदे चयो त असां ख़िलाफ़ कूड़ा केस ख़त्म कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।